मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तावीज़ जी रिज़िक जी बरकत लाइ कंहिं खां तावीज़ वठणु सही आहे न साईं। रिज़िक जी बरकत जेकॾहिं अगरि तव्हां हासिल करणु चाहियो था न, नमाज़ पढ़ो। हे अलाह जे नबी जी हदीस बि आहे। अलाह जे नबी छा फरमायो? नमाज़ पढ़ो रिज़िक जे अंदरि बरकत ईंदी। साईं हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़े ई न, फासिक ऐं फाजिर हुजे ऐं चवे त मां तावीज़ वठां बसि रिज़िक जे अंदरि बरकत पवंदी, हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। तावीज़ सां जेकॾहिं अगरि को कमु थिए न रिज़िक जे अंदरि बरकत, त हिन टाइम तव्हांजे शहदाद कोट में वॾे में वॾो करोड़पति मां ख़ुदि पाण हुजां। ॻाल्हि सम्झ में अचे न साईं? मां बि त इहो तावीज़ लिखां न नेठि। तावीज़ सां जेकॾहिं को माण्हू अमीर थी विया, इहे तावीज़ वारा जेके माण्हुनि जे पोयां भॼंदा वधंदा, इहे करोड़पति हिन टाइम कॾो हुजंदा, वॾनि वॾनि गाॾियुनि ते घुमंदा। पर इहा हिन ॻाल्हि ते दलील आहे त हे तावीज़ वारा ॿ नंबरी असां कंदा। जेकॾहिं इहो तावीज़ हक़ीक़त में असरु कंदा, हे पाण खे पहिरियों तावीज़ कंदा, अमीर कंदा, पोइ जेको पब्लिक खे ॾींदा। त तावीज़ सां रिज़िक में बरकत न ईंदी, इहो तावीज़ वठंदा बि न कयो। मतिलबु फरमायो बाक़ी रिज़िक त मां अलाह जे ज़िम्मे आहे। रिज़िक त इन बि मां तव्हांखे ॾींदुमि न। इन मां मालूम थियो नमाज़ जे ज़रिए सां रिज़िक जेको आहे उहो ज़्यादा ईंदो आहे। जेकॾहिं नमाज़ नथा पढ़ूं, रिज़िक जे अंदरि तंगी जेको तव्हां ॾिसंदव, त नमाज़ जेको आहे पाबंदी, जेकॾहिं कोई बि माण्हू चए थो साईं रिज़िक में बरकत थिए, त नमाज़ जेको पाबंदी करे।